ठुकराठो मां के ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो जे मोहतमिम बिरादरीअ जे ॿिनि धुरनि विच में फसल में पानी शोर करण वारे मामले तां थियल झेड़े में मुबैना तशद्दुद ऐं सदमे में पीरसन औरत हूरा मोहतम फौत थी वई। वारसनि लाश रखी मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि इमाम अली मोहतम, महमद ज़मान, अल्ताफ़ कुर्बान ऐं ॿियनि दाहींदे इल्ज़ाम लगायो त कुझु ॾींहुं अॻु सारियुनि जे फसल में पानी शोर वारे मामले तां शुरू थियल शिकतियान सबबि झेड़ा थिया हुआ, जंहिंमें जवाबदारनि लियाकत अली, अलहदाद, जमील ऐं ॿियनि औरतुनि मथां तशद्दुद कयो, जंहिंमें पीरसन औरत ज़ख़्मी थी पई हुई, जंहिं सबबि पीरसन औरत तशद्दुद ऐं सदमे में फौत थी वई आहे। एहतजाज कंदड़नि SSP सखर खां मुतालबो कयो त जवाबदारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे लियाकत मोहतम राब्तो करण ते ॿुधायो त फौत थियल औरत बीमार हुई, जंहिं ते असां को बि तशद्दुद नाहे कयो, इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। होॾां SHO मुबारकपुर राब्तो करण ते ॿुधायो त ज़ख़्मी औरतुनि खे लेटो ॾिनो हुयो। फौती औरत ते तशद्दुद नाहे थियल। जीअं ई मेडिकल आयो, जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वेंदो।